जी नाज़रीन, भली कार चंदासीं। हाँ ज़िक्र कंदासीं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में अहम इजलास थियो आहे। सिंध अंदरि पहिरें मरहले जे मकानी चूंडुनि में थियल झेड़नि ऐं जेको जानी नुक़सानु थियो, माली नुक़सानु थियो, बदनज़मी रही, अमलो ग़ाइब थियो। मीरपुर ख़ास में औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां हिकु MPA जे पुट करन हरिराम जेको आहे उते उन सां बदतमीज़ी कई, उन जो नोटिस वरितो वियो आहे ऐं जेको 2 माण्हू मारिजी विया उन्हनि जो केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ख़ासि तौर ते सिक्योरिटी जे हवाले सां इत्मिनान जो इज़हार त कयो वियो आहे, पर उते इहा ॻाल्हि बि कई वई आहे त रिक्विज़िशन जे बावजूदि रेंजर्स ऐं आर्मी खे मुक़ररु न कयो वियो ऐं ॿिए मरहले जे लाइ असां कोशिशि कंदासीं, असां राब्तो कंदासीं आला क़यादत सां त असांखे रेंजर्स ऐं उहा मुक़ररु करे ॾिनी वञे। IG सिंध खां बि रिपोर्ट तलब कई वई आहे। IG सिंध खां खे हिदायत कई वई आहे त उहे केस दाख़िल कनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि, इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि, कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। जी महिरबानी साईं। कुर्बान साहब, इलेक्शन में या ख़ासि तौर ते मकानी चूंडुनि में जीअं हिन जेका अॼु इजलास जी प्रेस रिलीज़ जारी कई आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, उन्हनि में ॿुधायो वियो आहे त 2015 वारी चूंडुनि में जेके आहिनि से 15 माण्हू जेके आहिनि उहे मारिया विया, 24 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया ऐं हिन दफ़े घटि नुक़सानु थियो आहे, पर अञा ॿियो मरहलो बाक़ी आहे ऐं उमेदु कयूं था त घटि नुक़सानु थींदो। इजलास जे हवाले सां प्रेस रिलीज़ त जारी कई वई आहे, ॿी कहिड़ी ख़बर चार पई आहे त इजलास में छा वियो वापिरियो, ज़रियनि खां का ख़बर पई आहे या ही अहम इजलास थियो आहे, वक़्त जी ज़रूरत हुई, इजलास त थियणो हो, छा वियो वापिरियो आहे इजलास में? जी अली रज़ा, महिरबानी तव्हांजी। तफ़सीली प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे ऐं प्रेस रिलीज़ जेका इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां जारी थी वई उहा पिणु जेका ताज़ादनि ते ॿधल आहे। जेको सेक्रेटरी आहे इलेक्शन कमीशन जो, उहो जेको सिंध में बलदियाती चूंडुनि जे हवाले सां जेको रिपोर्ट पेश करे थो उन में जेका सूरत हाल ॿी ॼाणाए थो, जॾहिं त सूबाई जेको इलेक्शन कमीशन आहे उहा ॿी ॻाल्हि करे पियो। तंहिं करे लॻे पियो त इलेक्शन कमीशन पाण बि हिन हवाले सां अञा माना उन वटि डिटेल मौजूदु न आहिनि त असुल में सूरत हाल थी छा आहे। छो त हीअ जेका प्रेस रिलीज़ जारी कई वई जंहिंमें हालत ते इजलास जेका बि सूरत हाल लोकल बॉडी इलेक्शन जी पहिरें मरहले में 14 ज़िलनि में थी आहे उनजो जाइज़ो वरितो वियो ऐं उन में सेक्रेटरी ॼाणाए थो त 2 माण्हू फौत थी विया, मारिजी विया, बाक़ी केतिरा ई ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त जेको सूबाई इलेक्शन कमिशनर आहे उहा ॿी ॻाल्हि करे थो। जेका प्रेस रिलीज़ में ॼाणायो वियो आहे उन में 15 माण्हुनि जी सूबाई इलेक्शन कमीशन निशानदेही करे थो, पर अॻिते हली वरी साॻी ॻाल्हि कई वञे थी त जेके 2 माण्हू बेगुनाह मारिजी विया, झेड़ो थियो, उन ते ॾुख जो इज़हार कयो वियो इजलास तरफ़ां, चीफ इलेक्शन कमीशन तरफ़ां, ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ हिदायतूं जारी कयूं वियूं। हाणे हिकिड़ी शइ ते इहा ॼाणाई वई आहे त बाबा जेके हीअ चूंडूं थियूं उन में पुलिस खे, सूबाई हुकूमत खे इंतज़ाम करण जो चयो वियो, पर उन जे बावजूद बि काफ़ी जेका ज़िला आहिनि उन्हनि में तशदुद थियो आहे ऐं अमलो माना अगवा कयो वियो, उहो पुलिस जे ॻाल्हियुनि खां पोइ उनखे बाज़ाइब करायो वियो। त इहे शयूं ॼाणाइण खां सां गॾोगॾु इहो पिणु ॼाणायो वियो आहे त हिन जेके चूंडुनि दौरान पाक फ़ौज खे ऐं रेंजर्स खे बि दरख़्वास्त कई वई तो जेको पोलिंग बूथ जे ॿाहिरां उहे पंहिंजूं ज़िमेवारियूं अदा कनि, पर ईअं न थी सघियो आहे। ही प्रेस रिलीज़ में उनजो बाज़ाब्ता तौर ते एतिराफ़ कयो वञे पियो इलेक्शन कमीशन तरफ़ां ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया पिया वञनि ऐं मुख़्तलिफ़ हिदायतूं हिन इजलास जे रोशनी में जारी कयूं वियूं आहिनि। तंहिं करे मां चवां थो त इलेक्शन कमीशन पाण बि जेका सिंध में मकानी चूंडूं थियूं उन हवाले सां अञा बाज़ाब्ता तौर ते आगाह न आहे। उन वटि पिणु जेके अंग खर जेका तशदुद थियो आहे उन हवाले सां तज़ाद मौजूदु आहे। जी अलीज़ा सही। अच्छा कुर्बान साहब, पर 14 ज़िलनि मां 10 ज़िलनि जी निशानदेही कई आहे त 10 ज़िलनि में हालतूं ख़राब रहियूं, उते झेड़ा थिया ऐं इलेक्शन जो अमलो त उते मौजूदु हुयो, पर इलेक्शन जो अमलो बि ग़ाइब थी वियो या उनखे यरगमाल बणायो वियो। जीअं हाणे कंदकोट जी ॻाल्हि थी आहे त कंदकोट में अमलो जेको आहे उनखे
अगवा कयो वियो या उन पोइ पुलिस ॻाल्हियूं कयूं, पुलिस उन्हनि खे बाज़ियाब करायो, 10 माण्हू ॿुधाए वञनि था जिन खे बाज़ियाब करायो वियो। अणवणंदड़ सूरत हाल रही। जेको आम माण्हू इलेक्शन खां पहिरियां जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो सेक्रेटरी हो उन कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई ऐं उन इत्मीनान जो इज़हार कयो हो। सिंध जे वॾे वज़ीर सदारत में अमन अमान बाबति इजलास थियो, उन में बि इत्मीनान जो इज़हार कयो वियो ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे बहितर कया विया हुआ। जेका अॼु ॻाल्हि थी आहे इन खां पहिरियां इलेक्शन कमीशन ऑफ सेक्रेटरी जेको इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो सेक्रेटरी हो उहो ॻाल्हि करे पियो त जेको वोटर आहे उनजी जान जी जेका हिफ़ाज़त आहे उहा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी आहे। अॼु हू ॻाल्हि कनि था त अमले जी या उन्हनि माण्हुनि जी जेका जान जी हिफ़ाज़त आहे वोटर जी उहा सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। त हाणे कोऑर्डिनेशन जी किथे का खोट आहे इदारनि जे विच में या के ॿिए मामला आहिनि जंहिंजे करे जेका सिक्योरिटी सूरत हाल जेका आहे उहा बहितर न रही ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे पहिरियां तयारियुनि में त भरपूर नमूने सां ॿुधाया विया त बहितर कया विया आहिनि, पर जॾहिं उहो ॾींहुं आयो 26 जून त उन ॾींहं ते ॼण सूरत हाल ॿी नज़र आई। बिल्कुलु तव्हां सही निशानदेही कई। 14 ज़िलनि मां इलेक्शन कमीशन जे इजलास में इहो इतराफ़ कयो वञे पियो त 10 ज़िलनि में तशदुद थियो आहे। माना पोलिंग स्टेशन्स ते ऐं माण्हू फौत बि थिया आहिनि, माण्हू अगवा थिया आहिनि, हालांकि अमलो बि अगवा थियो आहे। सही। ऐं हाणे इलेक्शन कमीशन जे हिन इजलास में जीअं मां पहिरीं इहा निशानदेही कई, इहो इतराफ़ कयो वञे थो त आर्मी खे रेंजर्स खे दरख़्वास्त कई वई। हाणे जेके इल्ज़ाम मुख़ालिफ़ धुर तरफ़ां आया आहिनि चूंडुनि जे हवाले सां उहा इहा ई इल्ज़ाम आहिनि त बाबा जेका सिंध जी पुलिस आहे उहा त हुकूमत सूबाई हुकूमत जी मातहत आहे ऐं हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे। ज़ाहिर आहे पुलिस त कोई इन हवाले सां कोई गैर जानबदार जेको रवैयो आहे उहा त अख़्तियार करे नथी सघे। उन खां पोइ रेंजर्स बि कोन बीठी ऐं आर्मी बि ज़िम्मेवारियूं अदा न आहिनि की उहो इलेक्शन कमीशन जे दरख़्वास्त ते। उन खां पोइ त माना अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हीअ चूंडूं कहिड़े नमूने सां थियूं हूंदियूं ऐं इलेक्शन कमीशन जे माना पाण इहो चयो पियो वञे त बाबा 10 ज़िलनि में तशदुद थियो आहे ऐं तक़रीबन 74 पोलिंग स्टेशन ते पोलिंग जेका चूंडूं उहे मुलतवी थियूं आहिनि ऐं 15 खां वधीक FIR थिया आहिनि। पर मुख़ालिफ़ धुर जेका आहे उते या आज़ाद उम्मीदवार आहिनि उन्हनि जो वर्जन उन खां बि मुख़्तलिफ़ आहे, उन जा इल्ज़ाम इन खां वधीक संगीन आहिनि। सही। अच्छा, नतीजा रोकिया विया हुआ, कल्ह शाम ताईं बि नतीजा आया पे ऐं खोड़ पोलिंग स्टेशन्स जा या ख़ासि तौर ते जेकॾहिं असां खानपुर जी ॻाल्हि कयूं त उते बि इन क़िस्म जी सूरत हाल नज़र आई ऐं एहतजाज थिया, उनखां पोइ नतीजा जेके आहिनि उहे ज़ाहिर कया विया। त कुरबान साहब, तव्हां वॾे अरसे खां वठी उहे क़ौमी चूंडूं हुजनि मकानी हुजनि उहे कवर कंदा रहो था, तव्हां जो सब्जेक्ट आहे, छा कारण हुजनि था जो नतीजा रोकिया वेंदा आहिनि? छाकाणि त जॾहिं इलेक्शन थी वई ऐं हीअ मकानी चूंड आहे, जेकॾहिं कंहिं वार्ड में या कंहिं पोलिंग ते के 100,000 वोट त न हूंदा, कुझु 2-4 हज़ार ताईं वोट हुजनि था, त उहे वोट जेके आहिनि उन ॻणण में या उन में एतिरो टाइम छो थो लॻे या उहे नतीजा रोकण जे पुठियां कहिड़ा कारण हुजनि था? मुख़्तसर जवाबु ॾिजो। बिल्कुलु। हाणे आम माण्हू बि सादो माण्हू बि सम्झी सघे थो त चूंडूं जेकॾहिं माना नतीजा रुकजनि था त ज़ाहिर आहे उन में हेर फेर कई वञे थी, उन में गड़बड़ कई वञे थी, न त को जवाज़ कोन्हे त चूंडूं माना नतीजा रोकिया वञनि या नतीजनि जो ऐलान देरि सां कयो वञे। तव्हांखे यादि हूंदो त पंजाब में हिकिड़ो वाक़ियो थियो, सॼी राति अमलो गाइब थियो, त बैलेट पेपर डाक्स गाइब थी विया। उन खां पोइ इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो वाज़े तौर ते आयो त उते चूंडूं माना धांधली थी ऐं नतीजा चोराया विया। त हाणे बि सिंध में बि अहिड़ो अमल थियो आहे त यकीनी तौर ते उनमें फेर घेर थी हूंदी ऐं इन करे सॼो अमल इहो थियो हूंदो। वॾी महिरबानी कुरबान साहब। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।